काज़ी अहमद खां ख़बर शेयर कंदालूं। औरत ते तशद्दुद जो SSP नोटिस वरितो आहे। केस दाख़िल कयो वियो आहे। धरती TV ते ख़बर नशर थियण बैदि SSP शहीद बेनज़ीराबाद जे ज़ुबैदा खोसो सां मुलाक़ात। SSP जी हिदायत ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। इंसाफ़ जी ख़ातिरी कराई वई आहे। अदालत ज़रिए खुला वठण ते मुड़ुस ऐं ॿियनि जवाबदारनि औरत ते सख़्त तशद्दुद कयो हो। एक बिहर नाज़रीन या ख़बर वासा शेयर कंदालूं। काज़ी अहमद खां औरत ते तशद्दुद जो SSP नोटिस वरितो आहे। केस दाख़िल कयो वियो आहे। धरती TV ते ख़बर नशर थियण बैदि SSP शहीद बेनज़ीराबाद ज़ुबैदा खोसो सां मुलाक़ात कई आहे। SSP जी हिदायत ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। इंसाफ़ जी ख़ातिरी कराई वई आहे। अदालत ज़रिए खुला वठण ते मुड़ुस ऐं ॿियनि जवाबदारनि औरत ते सख़्त तशद्दुद कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार टांवरी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां त धरती TV ते ख़बर नशर थियण बैदि SSP शहीद बेनज़ीराबाद नोटिस वठंदे मुस्मात ज़ुबैदा खोसो सां मुलाक़ात करे मज़कूरा जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो ऐं इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। काज़ी अहमद जे मोड़ वारे रिहायशी इलाइक़े वासियुनि मुस्मात ज़ुबैदा खोसो पारां मुड़ुस जे मुबैना ज़ुल्मनि खां तनक़ीद करे अदालत में ख़िलाफ़ तलाक वठण लाइ पिटीशन दाख़िल कराइण जे नतीजे में संदसि मुड़ुस ऐं ॿिया जवाबदार घर में दाख़िल थी करे खेसि मारकुट तशद्दुद ऐं मौत मां धमकी ॾियण जी मुबैना इल्ज़ाम तहत SSP शहीद बेनज़ीराबाद शबीर अहमद सेठार जे हुक्म ते जवाबदार आहिनि। अनवर खोसो, एहसान खोसो, मोहम्मद अली खोसो, असगर खोसो, मुनीर खोसो, चनेसर खोसो समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। फरियादी केस में मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त मूं पंहिंजे मुड़ुस अनवर खोसो खां तलाक हासिल करण लाइ सिविल कोर्ट में पिटीशन दाख़िल कयो हो। जेता मज़कूरा माण्हू वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, ज़ुल्फ़कार टांवरी असांखे आगाह करे रहियो हो।